अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊँ आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं हैदराबाद जे पके किले जी। हैदराबाद जो जेको पको किलो आहे उहो तमामु घणी तारीख़ी हैसियत ऐं अहमियत रखे थो। 1182 हिजरी में ही किलो तामीर थियो। उन खां पोइ केतिरनि ई वक़्तनि में मुख़्तलिफ़ हुकुमराननि जे दौर में हिन किले खे जेको आहे तमामु घणी अहमियत हासिल रही ऐं बादशाह ऐं हुकुमरान ख़ानदान हिन किले में रिहाइश पज़ीर थिया। सिंध में जॾहिं ग़ुलाम शाह कलोड़ो हाकिम थियो त उन हैदराबाद खे दारुल ख़िलाफ़ा ऐं दारुल हुकूमत करार ॾिनो ऐं पाण अची हिन किले में रिहाइश इख़्तियार कयईं ऐं हिन हैदराबाद शहर खे नेरून कोट खां जो नालो तब्दील करे हैदराबाद जो नालो ॾिनो ऐं हिन किले जी तामीर कराई वई। किले जी तामीर सां गॾु गॾु हैदराबाद शहर डेवलप थियो ऐं हैदराबाद शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ पहाड़नि में जेके आहिनि मुख़्तलिफ़ हुनरमंद खे आबाद कयो वियो। हैदराबाद हिन पके किले जे बिल्कुलु साम्हूं अगरि असां नज़र विझूं त शाही बाज़ार आहे। शाही बाज़ार जे ॿिन्हिनि पासनि खां जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़बीला, मुख़्तलिफ़ क़ौमूं ऐं मुख़्तलिफ़ हुनरमंद जेके आहे उन्हनि खे आबाद कयो वियो। इन करे जो हिन पके किले जी तामीर में उन्हनि हिसो वरितो। त हीउ पको किलो न सिर्फ़ु इन हवाले सां तमामु घणी अहमियत जो हामिल आहे। ॿिए पासे अगरि असां ॾिसूं त अंग्रेज़नि सां जंग हुजे, कलोड़नि जे दौर में कुझु मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जंगूं हुयूं, मियाणी वारी जंग हुई, उन में बि तमामु घणो अहम किरदारु रहियो हिन किले। गुज़िरियल ॾींहुं हिन पके किले जी जेका मुख्य भित आहे, जंहिंमें मुख्य गेट आहे ऐं हिकिड़ो ई गेट आहे, उहो ओचितो किरी पियो। उहा भित किरण जे करे ख़ुशकिस्मती सां को जानी नुक़सानु त न थियो, पर उन किले जी जेका ख़ूबसूरत सूंहं हुई उहा भित, उहो दरवाज़ो ओचितो किरी पियो। उन खां पोइ इंतिज़ामिया हरकत में आई। हिन किले में आर्कियोलॉजी खाते जो जेको ऑफिस बि आहे, पर उन हूंदे बि हिते जॾहिं हीउ मामिलो थियो त इंतिज़ामिया किथे बि नज़र न आई। ॿिए पासे हिन किले जे हवाले सां जेका हीअ भित किरी, उन जी जॾहिं मालूमात वठण जी कोशिशि कई वई त ख़बर पई त हीउ जेको हिते जेको कमु हली रहियो उहो ठेकेदारनि ऐं जेको नॉन टेक्निकल स्टाफ करे रहियो, जंहिंजे करे हीउ जेको हादसो पेश आहे। त हीउ जेको किलो आहे इन जी केतिरी अहमियत आहे ऐं सिंध जी तारीख़ में केतिरी हैसियत रखे थो, ऐं गॾोगॾु हीअ जेका तारीख़ी जेको असांजा आसार आहिनि उहे मेसारजंदा पिया वञनि, उन खे सेव करण जे लाइ जेका ख़ासि तौर ते लाॻापियल खाता आहिनि उहे छा पिया कनि। जेको प्रोग्राम में मक़ामी माण्हुनि सां बि ॻाल्हाईंदासीं, लेखकनि सां ऐं जेके अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं, मालूम कंदासीं पहिरीं त हिननि किले जी अहमियत, तारीख़ी हैसियत केतिरी आहे, अहमियत केतिरी आहे ऐं हिन वक़्तु कहिड़ी हालत में आहे, ऐं इंतिज़ामिया सां बि ॻाल्हाईंदासीं, उन्हनि खां मालूम कंदासीं हीउ रोज़ु जेको किलो मुसलसल ज़बून थी रहियो आहे उन जी जो कारण छा आहे, ऐं गॾोगॾु पके किले जा मुख़्तलिफ़ हिसा बि तव्हांखे विज़िट कराईंदासीं। असांखे जॉइन कयो आहे मोहम्मद अवैस साहब, ये हिते पके किले जा रहियासी। हिननि खां पुछूं था त पके किले में हिन वक्त छा छा कहिड़ी कहिड़ी शयूं मौजूद आहिनि, कंडीशन छा है। अवैस भाई ये बताइएगा कि कब से यहाँ पे आपने रिहाइश इख्तियार की हुई है। अस्सलाम वालेकुम, मैं सन 2000 से यहाँ रिहायशी हूँ और आज 21 साल हो गए हमारे को रहते हुए पक्के किले प्लाट नंबर। से पहले कहाँ रहते थे? शाही बाज़ार, सुनार गली चौक पे हमारा घर था उससे पहले, है ना। तो अल्हम्दुलिल्लाह यहाँ पे हमें आते हुए, यहाँ रहते हुए 21 साल हो गए। ये सन 1182 हिजरी के अंदर इसकी बुनियाद रखी गई गुलाम शाह कलोड़ों में। और अल्हम्दुलिल्लाह हम जब से आ रहे हैं देख रहे हैं, हम जब बचपन में भी आते थे, थोड़ा बहुत यहाँ तफरीह थी, यहाँ म्यूज़ियम था और आगे ग्राउंड में हम खेल कूदते थे, थोड़ा माहौल साफ़ था। अब आहिस्ता आहिस्ता डाउन की तरफ जाता गया और ये आपने देखा कि किले का शाही गेट जो है, शाही गेट किस तरह से गिरा था? शहीद हो रहा है तो इसकी इसको तो ज़बून तो हो गया था, ज़बून तो हो गया, लेकिन क्या टेक्निकल मामला थे? वो बंदे जो काम कर रहे थे उनको कुछ पता नहीं था, उन्होंने पिलर नहीं लगाया, ऐसे आके धड़ाम करके गिर गया? नहीं, अल्हम्दुलिल्लाह ये बहुत मजबूत था। इसको गिराने के लिए काफ़ी मजदूर उसके लिए लगे हैं, इसको तराशा है, उसके बाद ये इसको नीचे इसको गिराया गया है। अच्छा, मुझे ये बताएं, आप यहाँ रहते हैं तो कौन कौन सी चीज़ें अभी तक मौजूद हैं और कौन कौन सी चीज़ें वो जो यहाँ से ख़त्म हो गई हैं? बहुत सारी चीज़ें यहाँ जो दिखने को नहीं मिलती, जैसे कि यहाँ के म्यूज़ियम में बंद है, और क्या नाम है, यहाँ पर हमारा शाही गेट था वो वहाँ अलग ही रखा हुआ है। अब ये जो हम लोग बाग तफरीह के लिए आते थे किले के अंदर घूमने के लिए, यहाँ तमाम आबादी हो गई है, कोई दिखने के लिए माहौल नहीं है, सिर्फ दीवार ही देख सकते हैं हम। सिर्फ दीवार नज़र आती है? सिर्फ दीवारें नज़र आती हैं, बाकी खेलने का ग्राउंड है, बच्चों को आगे पार्क है और यहाँ पे आराम गाह है जो यहाँ शहीद हो गए उनकी,
और जहाँ हम खड़े हैं आप माहौल देख यहाँ सकते हैं। पे एक बादशाह का जो महल था उसका एक चबूतरा बना हुआ था जहाँ पे बादशाह बैठता था, वो चीज़ें हैं या ख़त्म हो गई हैं? वो चीज़ें हैं पीछे की साइड, वो हैं अभी, किस हालत में हैं? वहाँ तक हम नहीं पहुँच सकते है ना, क्यों, वहाँ पे क्या मसला है? इस तरह के जाल लगा पड़ा है ना, अच्छा, उनको सेव कर दिया गया, सेव किया गया। उसमें आम बंदा नहीं जा सकता। नहीं, आम बंदा जाएगा अब इंशाल्लाह, इसकी तामीरात शुरू हो गई है। ये आम बंदों के लिए बनाया जा रहा है, बिल्कुल जिस तरह इसको बुनियाद रखे गए ना, इसको दोबारा इसको रिपेयरिंग किया जा रहा है, दोबारा से इसको। जो सिंध गवर्नमेंट की तरफ से एक डिपार्टमेंट होता है वो है यहाँ पे, वो काम कर रहा है, यहाँ पे एक ऑफिस भी है। सिंध गवर्नमेंट की तरफ से कोई ऑफिस हो तो मुझे तो मालूम नहीं, क्योंकि हम तो यहाँ रह रहे हैं कि मेरे को कोई ऐसा ऑफिस नहीं मालूम हो, ना कोई ऐसा कोई नुमाइंदा आज तक टकराया। हमने सुना है कि एक सिंधु चांडियो साहिबा है यहाँ पे, डिप्टी डायरेक्टर हैं पक्का किला की, वो बैठती हैं। उनका ऑफिस देखा है आपने? नहीं ये जो कल मामला हुआ है उसके बाद कोई ऑफिसर्स वगैरह नजर आए? नहीं, ऑफिसर्स तो बहुत सारे आए थे, ये नहीं मालूम कौन कौन से ऑफिसर आए, गाड़ियाँ भी आई हैं काफ़ी, और बिल्कुल एक तरीके से इसको शहीद किया गया। इसकी प्रॉपर ये थी, इसको शहीद करने की, ये जगह जगह से थोड़ा सा वो डैमेज हो रहा था, इसको वक्त से पहले इसको दोबारा तामीर करके विधि शिकल के अंदर बनाने का इंशाल्लाह इरादा है। बहुत शुक्रिया। ही मक़ामी माण्हू आहे, ज़ाहिर आहे इनखे इन जो चवणु आहे त 21 सालनि खां हिते रहनि था, पर हिन वक़्त ताईं जेको आहे इनखे इहा ख़बर न आहे त जेको आहे हिते को डिपार्टमेंट आहे या किले जेको डिप्टी डायरेक्टर हिते को वेहे थो, हिते का ऑफिस आहे। नाज़रीन, तव्हांखे थोरो कोशिशि कयां ॾेखारण जी, थी जेका मुख्य भित आहे पके किले जी, हिन भित जी हालत तव्हां ॾिसी सघो था त हीअ तक़रीबन 4 खां 5 फुट वेकिरी हिकिड़ी जेका फसील आहे हिन किले जी, जेका तमामु घणी महारत सां तामीर थियल आहे। सनी जेका पकी सिर हिन में इस्तेमालु थी आहे, उन सां गॾु मिटी ऐं गारो इस्तेमालु थियल आहे। हिन जी जेका मज़बूती जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त हीउ सदियूं पुराणो किलो मुख़्तलिफ़ क़िस्म जा दौर ॾिसी चुको आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके एटमॉस्फेयर चेंज थींदा रहनि था, पोइ तूफ़ान हुजनि, बारिशूं हुजनि ऐं मुख़्तलिफ़ तेज़ जेके गर्मियूं हुजनि, अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ मौसम बि ॾिठा आहिनि, पर हिन किले खे कुझु न थियो। वक़्त जे हुकुमराननि जी नाअहली ऐं खातनि जी जेका आहे बेध्यानी ऐं ख़ासि तौर ते आवाम जी बि दिलचस्पी जेको आहे हिननि किलनि खे, हिननि असांजे तारीख़ी माॻनि खे तबाह करे छॾियो आहे। हीअ जेके शयूं आहिनि जिन सॼी दुनिया जेका आहे पंहिंजे लोक विरसे खे, पंहिंजे अदब खे, पंहिंजो जेको तारीख़ी हैसियत रखंदड़ जेके शयूं आहिनि उन्हनि खे सांडियो अचनि, उन्हनि खे संभालीनि था, उन्हनि खे रेन्यूवेट कनि था, उन्हनि खे ख़ूबसूरत बणाइनि था, त जीअं ईंदड़ जेका नसल हुजे उहा अचे त उनखे पंहिंजी तारीख़ जे हवाले सां ॿुधाए सघिजे। पर बदकिस्मती सां असां वटि सॼे सिंध में ईअं थिए थो त जेके बि असांजूं तारीख़ी शयूं आहिनि, जेके बि असांजा जेके तारीख़ी माॻ आहिनि, उहे मैसारजी वञनि था, उहे मैसारजंदा रहनि था, पर हुकूमत या जेके लॻापियल इदारा आहिनि उहे कुझु बि नथा कनि। हिते जेको आहे असां अगरि ॻाल्हि कयूं, हीउ जेको खातो आहे ख़ासि तौर ते जेको सियाहत ऐं सकाफ़त जो खातो आहे ऐं आर्कियोलॉजी डिपार्टमेंट आहे, उहो हिन सॼे सारे हिन किलो, ख़ाली पको किलो न, पर हिते जेके हैदराबाद शहर ऐं सिंध जा जेके तारीख़ी माॻ आहिनि उनखे बचाइण में कंहिं बि क़िस्म जो को किरदारु अदा न पियो करे। त जेको प्रोग्राम में ॻाल्हि कयूं था, कोशिशि कंदासीं त इंतिज़ामिया खां ऐं ख़ासि तौर ते पके किले जी जेका इंतिज़ामिया उन सां बि ॻाल्हायूं, उन्हनि खां बि मौक़िफ़ वठूं त हीअ जेका गैर ज़िम्मेदारी ऐं बेध्यानी जो मुज़ाहिरो छो कयो वियो आहे। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे ऐं कोशिशि कयूं पिया त पके किले जा जेके मुख़्तलिफ़ हिसा आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियूं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नाले वारे लेखक ऐं मोहक़िक़ वारिस अब्बासी साहब। वारिस अब्बासी साहब पके किले समेत मुख़्तलिफ़ जेके माॻ आहिनि, मकान आहिनि, जेके महल आहिनि, महिलातूं आहिनि, हैदराबाद जूं जेके तारीख़ी शयूं उन्हनि ते तमामु घणो तहक़ीक़ी कमु कयो आहे। पके किले ते बि तमामु सुठो कमु थियल आहे। वारिस अब्बासी साहब खां पुछंदासीं त हीउ जेको किलो आहे हिन वक़्तु जहिड़े तरीक़े सां ज़बून थी रहियो आहे, छा था चवनि, ऐं ॿियो त हिन किले जे अंदरि उन्हनि छा छा शयूं ॾिठियूं हुयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ॾिठियूं जेके हिन वक़्तु मौजूदु आहिनि। वारिस साहब, तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। सर, पहिरीं इहो ॿुधायो त तमामु नायाब किलो आहे असांजो, जेको सदियुनि खां जेको ओञाण बणियल आहे असांजी सकाफ़त जो, असांजे लोक विरसे जो, उहो जेको आहे तबाही वारे किनारे ते पुॼी वियो आहे। अॼु जेको आहे हुनजो
गेट बि किरी पियो आहे। पके किले जो मुखी दरवाज़ो किरंदे ॾिसी डठल ॾिसी अॼु मूंखे ॾाढो ॾुख थी रहियो आहे, अखियुनि मां जहिड़ा ॻोढ़ा भरी विया। छाकाणि असां पंहिंजे ॼमार में जेका किले जी हालत ॾिठी हुई, जेतिरी असांजी सम्झदारी जो दौरु आहे, आउं बि हिते जो रहाकू आहियां गाॾी खाते जो, पके किले में अचनि वञनि थींदो हो, पर हिन हालत जी मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे। इहो अदम तवजो जो नतीजो आहे, अदम तवजो। हीअ अहिड़ी शाहकार अज़ीम शइ अॼु ठहंदी। असां न पके किले खे ख़ाली ॾिठो, सॼो ख़ाली टोके चंद घर हुआ। 1964 में जॾहिं मादरे मिलत ख़ताबु कयो हुते, तॾहिं बि असीं आया हुआसीं। 1969 में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ख़ताबु कयो, तॾहिं बि असीं हिते आईंदा हुआसीं। वरी जॾहिं वञुन जे ख़िलाफ़ु तहरीक पहली असीं शागिर्द हुआसीं त रोज़ हिते ईंदा हुआसीं जलूस जी सूरत में शहीद होश मोहम्मद शीदी जे क़बर ते हाज़िरी भरणु। मूंखे ॾुख पियो थिए त अहिड़ी शइ ठही सघे थी। पके किले जी तामीर जेका अहमद खुरासानी जे बारे में थोरो ॿुधाइजो। इंजीनियरो आर्किटेक्टो जे ही नक्शो ग़ुलाम शाह कलोड़े खे ॾिनो, ऐं वरी मुल्तान मां उस्ताद शफ़ी मोहम्मद मुल्तानी खे घुराए जेको पंहिंजा माण्हू वठी आयो। ही 3 तामीरातूं 2 सालनि में थियूं आहिनि। हीउ पको किलो, कचो किलो ग़ुलाम शाह कलोड़े 1770 में मुकमल थिया आहिनि। ग़ुलाम शाह कलोड़े ते गादी जो हंधु बनायो आहे। छा किलो हो असां जेको पंहिंजे ॼमार में ॾिठो, अॼु छा भितूं ॾिसूं पिया। तमामु घणी ख़तरनाक सूरत हाल थी वई आहे भितनि जी। ऐं ॿियो जेको अंदरि पट वाला रहिया आहिनि, ज़ोॾो ज़िमेदार उहो आहे जे ही पट वाला रहिया आहिनि जेके असां ख़ाली ॾिठा। पके किले जी ॻाल्हि कयूं था, असां त पके किले में ॾिठो आहे त कॾहिं जानवर बीठा हूंदा आहिनि, कॾहिं पखी पिया विकामनि, कॾहिं के सियासी पार्टियुनि जा वॾा वॾा जलसा हिते ॾिठासीं। असांखे जेको थोरो इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे त इन पके किले में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुयूं, कहिड़ियूं कहिड़ियूं जायूं, कहिड़ा कहिड़ा माग हुआ। असां जॾहिं पंहिंजे साम्हूं अंग्रेज़ जे दौर जी ठहियल टाकी, उन जे हेठां कुझु क़बरूं ॿुधायो वेंदो त अंग्रेज़नि जूं आहिनि। ॿी जनरल होश मोहम्मद शीदी जी, उनखे थंभा लॻा पिया हूंदा हुआ, रुक जे लोह जूं ज़ंजीरूं, रुक जे लोह जा पावा लॻा पिया हूंदा हुआ। असीं हाज़िरी, सॼो पट ख़ाली पियो, सॼो पट जो इन में जलसा थींदा हुआ। ॿुधायोमि त मादरे मिलत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जा वॾा वॾा जलसा हिते थिया हुआ। सॼो हिकिड़ो बका तामीरात हुई इन क़बर जे पासे में, बाक़ी सॼो पट ख़ाली हो। दौर में जेके ॿिया माण्हू अची रहिया इहे तक़रीबन आउं सम्झां थो त 80 खां पोइ या 80 खां अॻु इन ॾियारे में ही आबादी वधी आहे। हाणे त ख़बर पई आहे त मालकाणा हुकूक ॾिना विया आहिनि। छा अहिड़े क़दीम आसारनि जा पट वालार बि आहिनि। अंग्रेज़नि हिन खे फ़ौजगाह बनायो, वरी फ़ौजगाह ते गोलो फाटो, गोले फाटण खां पोइ अंग्रेज़ पंहिंजी हितां छावनी मटे मौजूदा छावनी खणी वियो। कैंट में जेको आहे कैंट में इहा मौजूदा गोलो फाटण खां पोइ जेको बुज़ुर्ग ॿुधाईंदा सॼो शहर अंधेरो थी वियो। उन खां पोइ करे पोइ सॼो पट ख़ाली पियो। हिते जेके दीवाने आम दीवाने ख़ासि ग़ुलाम शाह कलोड़े ठहिराया हुआ, जेके टालपुरनि जे दौर ताईं हुआ, जिते हिननि जो दारुल ख़िलाफ़ हो, उहे सभु अंग्रेज़नि ड्राहे पट कया। छा किले जी दर जी ख़ूबसूरती हुई, जे त कुतबो लिखियो पियो हूंदो त या अल्लाह हिन शहर खे अमन जो शहर बनाइजां। अच्छा, उहो हाणे कुतबो किथे आहे? उहो कुतबो गेट में लिकी वियो। पोइ हाणे वरी ॿुधो अथऊं त ज़ाहिर थियो आहे जॾहिं इहो दरवाज़ो ॾिठो, आयत लिखियल आहे, पुरानी आयत लिखियल आहे त अल्लाह साईं हिन शहर खे अमन जो शहर बनाइजां। इहे कुतबा असां अखियुनि सां ॾिठा। तमामु अहम ॻाल्हि कई आहे वारिस अब्बासी साहिब त हीउ जेको किलो जे जेको गेट जेको हींअर किरी पियो आहे या जेका भित किरी आहे, उन में हिकिड़ो अहम जेको पथर लॻल हो जंहिं ते 14 मासूमनि जा नाला बि लिखियल हुआ ऐं हिकिड़ी क़ुरानी आयत लिखियल हुई जंहिंजो तर्जुमो हुयो त या अल्लाह मुंहिंजे हिन शहर खे जेको आहे अमन जो गेवर। त अगरि अहिड़े क़िस्म जूं शयूं, अहिड़े क़िस्म जूं नायाब जेके पथर आहिनि उहे बि हिते अणलभ आहिनि। हींअर बि जेको हीउ पथर हीउ जॾहिं भित किरी त उहो पथर पहिरीं कुझु जेको शहर जे माण्हुनि उहो खणी साइड ते रखियो, उन खां पोइ इंतिज़ामिया जे हवाले कयो वियो आहे। हाणे ख़बर न आहे इंतिज़ामिया उन पथर जो छा कयो, बि मालूम कंदासीं इंतिज़ामिया खां। वारिस साहिबु तव्हां ॿुधायो त जहिड़ी रीति असां ॾिसूं पिया किलो तबाही जी तरफ़ वञे पियो, किले में तमामु घणो जो नुक़सानु थियो आहे, भितूं भुरी वियूं आहिनि, माण्हुनि अची कब्ज़ा करे छॾिया आहिनि, हुकूमत कुझु कोन पई करे। अहिड़ी रीति अगरि इहा सूरत हाल रही त असां पंहिंजे आसारनि सां कहिड़े क़िस्म जी हथ चिरांद करे रहिया आहियूं। ज़ुल्म थी रहियो आहे। भितूं ॾिसो, सभ खां पहिरीं तव्हांजे जवाब खां पहिरीं इहो गेट केॾां वियो जेको काठियो लॻल हो, जिते किलो सूआ लॻा पिया हुआ, उहो गेट केॾां वियो, कंहिं लाथो, कंहिंखे हिमत थी अहिड़ो थुलो ट्राली जे काठ जो ठहियल जहिड़ो लोह जे वज़न, उहो केॾां वियो? केरु ज़िमेदार आहे हिनखे लाहिण में? हुकूमत किथे हुई? हुकुमरान किथे आहे? इंतिज़ामिया किथे जो गेट लथो पए? केॾां वियो?
असांखे त ख़बर ई कोन्हे के चयो, साड़े छॾियो के चयो हिते पियो आहे। जेके असांजूं क़ीमती शयूं हुयूं, रुगो गेट बि अॼु म्यूज़ियम में रखण जहिड़ो हो, जेको उन में काठ ऐं कारीगरनि उन में महिनत कई हुई, जेको किले जे दरवाज़े जे मथां डिज़ाइनूं हुयूं से ठाठियूं वयूं, चारों तरफ़ भितूं ॾिसूं था त ज़बून मरमत कान थी थिए, चारों तरफ़ ई दुकान ठही विया आहिनि। कंहिं ठाहिराया, केरु ज़िमेदार आहे? हिननि शयुनि खे त हिफ़ाज़त कबी आहे। हिननि शयुनि जी अहिड़ियूं शयूं त सदियुनि में ठहिणु मुश्किल आहिनि। कहिड़ी तरह कहिड़े दिलि सां हुकुमरान ठाहिरायूं। हाणे तव्हां हुकुम ज़ाहिर आहे तहक़ीक़ कई आहे, तव्हां लिखियो आहे, तव्हां ॾिठो आहे, तव्हां परखियो आहे, तमामु घणो अहसासु थींदो आहे, तमामु घणो ॾुख बि थिए थो त असांजो जेको इहो विरसो आहे जंहिंजी तमामु घणी वॾी हैसियत आहे। सॼी दुनिया जेका आहे पंहिंजे विरसे खे महफ़ूज़ करे थी, पंहिंजी ईंदड़ नसलनि खे ॿुधाइण जे लाइ त असांजी तारीख़ छा आहे, हीअ तारीख़ जा ओञाण हुजनि था। इन्हनि तारीख़ जे ओञाणनि खे बचाइण जे लाइ हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो? हीअ जेको ख़ासि खातो हुजे थो हुननि जो, उन खां कहिड़ो मुतालबो कंदो? उन्हनि खां मुतालबो कंदा त अखियूं खोलियो, जेकी कुझु थियो आहे सो थियो आहे। जेके दीवारूं, जेको हैदराबाद शहर जी सुञाणप आहे सॼी दुनिया में, किला सुञाण, किलनि वारो शहर, घटि में घटि जेकी कुझु बचियो आहे उन जी त हिफ़ाज़त करियो, कोशिशि इहा करियो त हिनखे ख़ाली करायो, हिनखे हिकिड़ो यादगार तौरु निमाया करियो। मुंहिंजो इहो मुतालबो आहे, अखियूं खोलियो, जेके ज़िमेदार आहिनि अखियूं खोलिनि, जेकी कुझु बचियो आहे उन जी त हिफ़ाज़त कनि। केतिरियूं भितूं किरी पयूं, उन्हनि जी री तामीर थी आहे त ओड़ी तामीर त कान थी आहे। जेका असुलु तामीर आहे पहिरीं सोचींदी शुरू के ठाहियूं आहिनि, हीअ मिटी किथां ईंदी अथनि? 250 साल थी विया, 1770, अॼु 2021 पियो हले। हीअ अहिड़ियूं त शुरू आहिनि जो हिनखे कलर न लॻो आहे, त हिननि जी हिफ़ाज़त हीअ शुरू बि म्यूज़ियम में रखण जहिड़ियूं आहिनि। तहक़ीक़ करण यार कयल आहे यारनि खे त शुरू कहिड़ी मिटी जूं ठहियल आहिनि। हीअ किंगरियूं जेके मथे लॻल हुयूं, जो परे खां नज़र ईंदो त फ़ौज बीठी आहे, उहे के ॾाठियूं? यानी आउं त ज़िमेदारनि खे ज़िम्मेवार करार ॾींदसि ॾोहारी त अहिड़ी अज़ीम शइ जेका सदियुनि में ठहिणु मुश्किल आहे, उन जो छा हाल थियो आहे? अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था। जहिड़ी तरह असां पंहिंजे हयाती में ॾिठो, अॼु ॾिसी दरवाज़ो, मुखी दरवाज़ो किरियल या ढेर किचरे जा, अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि। हीउ शहर मुंहिंजो आहे, उन शहर में ॼाओ आहियां, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो ॾाॾो हिन शहर, आउं गाॾी खाते रहंदड़ आहियां। मुंहिंजी तारीख़ लिखियलु आहे, 1500 सुफ़ा ते मुंहिंजी तारीख़ लिखियलु आहे, किताब अचनि पिया। ठीकु आहे, तमामु घणी वाक़ई में ॾुख जी ॻाल्हि आहे त शहर जो उहो क़दीम माण्हू उनखे वधीक ॾुख थींदो, शहर जो उहो माण्हू जेको हिन शहर खे पंहिंजो शहर सम्झे थो उनखे ॾुख थींदो त उनजी तारीख़ सां हथु चिरांद कई पई वञे, उनजे विरसे खे तबाह कयो पियो वञे। पको किलो न सिर्फ़ु असांजी तारीख़, न सिर्फ़ु असांजो विरसो आहे, पर असांजो ओञाण आहे, असांजी सुञाणप आहे। त हिन पके किले खे बचाइण जे लाइ, हिन पके किले जी जेका तारीख़ी हैसियत आहे उनखे उजागर करण जे लाइ हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, हुकूमत खे घुरिजे ऐं आर्कियोलॉजी खाते खे घुरिजे त जहिड़ी सुस्त रफ़्तारी सां कमु कनि पिया, इनखे हिकिड़े पासे सचाई सां, नेक नियती सां ऐं ध्यानु ॾेई करे हिन किले जी जेको आहे रिनोवेशन आहे, हिन किले जी जेका मरमत जो कमु आहे उहो कयो वञे, त जीअं अहिड़ियूं भितूं किरण जा मामला न थियनि, जितां हंधि खां जेका हीअ भित ज़बून थियूं, किले जी जेका दीवार आहे, जेका भित आहे, उहा ज़बून थींदी पई वञे, उनखे न सिर्फ़ु मज़बूत बणायो वञे, इंसानी हयातियूं बचाई वञनि ऐं पंहिंजे हिन शानदार विरसे खे बि बचायो वञे। वठूं था प्रोग्राम में ब्रेक खां पोइ कोशिशि कंदासीं त इंतिज़ामिया सां बि ॻाल्हायूं। पके किले जी जेका मुख्य गेट किरियो, उन खां पोइ तमामु घणी सूरत हाल ख़राबु नज़र पई अचे ऐं पके किले जूं जेके भितूं आहिनि उहे ज़बून हाली जो शिकार आहिनि ऐं जॾहिं त अंदरि जेके बि शयूं रखियल हुयूं उहे बि ग़ाइबु आहिनि। त हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे प्रोग्राम में ज़वार अब्दुल सत्तार दर साहिबु, मक़ामी माण्हू आहिनि, हिते जा लेखक आहिनि, अदीब आहिनि ऐं गॾोगॾु तहक़ीक़ बि कंदा रहनि था, मुख़्तलिफ़ जेके सियासी असांजा सक़ाफ़ती माॻ आहिनि उन्हनि जे हवाले सां। ज़वार साहिबु तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। इहो ॿुधाइजो त कीअं था ॾिसो, हीअ पहिरीं त इहो ॿुधायो त पके किले जी तारीख़ी हैसियत केतिरी आहे? अगरि पके किलो जेसिताईं तारीख़ में असां पढ़ियो आहे त कल्होड़ा हुक्मराननि जो दारुल हुकूमत ख़ुदाबाद में हूंदो हो। उन दौर में मियाँ ग़ुलाम शाह कल्होड़ो पंहिंजे दौर में सिंध में हिकिड़ी सर्वे कराई त सिंध जो सभिनी खां पुरफ़ज़ा मक़ाम कहिड़ो आहे। उन में सर्वे में हैदराबाद जे इलाइक़े खे, जेको नेरून कोट जे नाले सां उजड़ियल हिकिड़ो शहर हो, टकरी हुई, उनखे मुंतख़ब कयो वियो त हीअ सभिनी खां आबो हवा जे लिहाज़ सां सभिनी खां बहितर आहे ऐं गॾोगॾु दरिया बि हितां पासे खां वहे थो
उनखे मुंतख़ब कयो। उन खां पोइ हिते नेरून कोट वारे किले खे नए सिर तामीर करायो ग़ुलाम शाह कलोड़ो साहब, ऐं हिन शहर खे तफ़रीगा तौरु या पंहिंजे वेकेशन वारा ॾियारा हिते गुज़ारण जे लाइ हिन शहर खे आबाद कयो। शहर आबाद कोन थियो, पर हिन शहर में सिर्फ़ु उहे वसंदियूं आबाद थियूं जिन पके किले जी तामीर में हिसो वरितो, मुख़्तलिफ़ हुनरमंद जेके हुआ, ऐं उहे ई पाण अॼु ॾींहं ताईं हैदराबाद में मौजूदु आहिनि जेके उन्हनि माण्हुनि जे हुनर जे हवाले सां ई मशहूरु आहिनि। जीअं वाढा आहिनि, राज़ा आहिनि, लोअर आहिनि, उहे क़दीम आबादियूं उन दौर में आबाद थियूं। इहो सिलसिलो हलंदो रहियो। मीरनि ट्रालपुरनि जी हुकूमत आई आहे त उन्हनि पंहिंजे इक़्तिदार जे ॿिए साल में ख़ुदाबाद मां दारुल हुकूमत खे मुंतक़िल कयो हैदराबाद। उन दौर खां वठी हैदराबाद सिंध जो दारुल हुकूमत ऐं मुख्य शहर रहियो, जेको अॼु ॾींहं ताईं सिंध जो मुख्य शहर ई आहे। 2 सेप्टेम्बर 2021 जो ॾींहुं हैदराबाद जी बल्कि सिंध जी तारीख़ लाइ इंतिहाई अलमनाक ॾियारो हो, जो हैदराबाद शहर जे हिन पके किले जे शाही दरवाज़े खे इंतिज़ामी नाअहलियुनि सबबु, कोताहियुनि सबबु हथ वठी किरायो वियो आहे, जंहिं ते सिंध जी सकाफ़त, सिंध जे बाग़नि सां मोहबत कंदड़ हर माण्हू जी दिलि रत जा ॻोढ़ा ॻाड़े रही आहे। हिन में हो छा पहिरीं मतिलबु असां चओ त शाही महल हो, उन खां पोइ हुते जेको तख़्तगाह हुई, उन जी हींअर पोज़ीशन छा आहे? अगरि हैदराबाद जे पके किले में जंहिं हद ताईं मूं पढ़ियो आहे त पके किले मेन गेट खां जेको हींअर किरी चुको आहे शाही दरवाज़ो, इन मां दाख़िल थियण खां पोइ पहिरीं मीरनि जी दरबार हुई, जेके हींअर मीर हरम जे नाले सां नए सिर तामीर कयो पियो वञे। उन नए सिर जेका तामीर थिए पई, उन में बि असांखे तमामु घणा ख़दशात आहिनि, छो त पुराणियूं जेके बि शयूं उहे कढियूं वयूं आहिनि उते, हुनखे नए सिर तामीर कयो पियो, मरम्मत कोन पियो कयो वञे। जेके तारीख़ी नादिर शयूं आहिनि उहे उतां ग़ाइबु थियनि पियूं, इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे। उन खां पोइ मीरनि जो महल हो, मीरनि जी शाही मस्जिद हुई, कदमगाह मौला अली सां इब्तिदा में हिते रखी वई। उन जे लाइ हिते हिकिड़ो कमिरो अलॻि तामीर कयो वियो, जेके कदमगाह जो रोज़ो सॼो वेंदो पहिरियों, उन जो वजूद बि न आहे। मीरनि जे महल जो वजूद बि हाणे हिते न आहे, मस्जिद जो वजूद बि न आहे। सिर्फ़ु मीर हरम जे नाले सां जेको दरबार लॻंदी हुई, उनखे ॿीहर तामीर करण जे हवाले सां कमु शुरू कयो वियो आहे उते। बाक़ी ॿी का बि शइ उते मैदान ते मौजूदु न आहे। वास्तेदार जेको डिपार्टमेंट आहे अकियल जी, उन जी बुनियादी ज़िम्मेदारियुनि में शामिल आहे उन्हनि शयुनि जी हिफ़ाज़त करणु, उन्हनि जी सार संभाल लाइणु। हैदराबाद पाकिस्तान जो वाहिद शहर आहे जंहिंजे सकाफ़ती विरसे खे निंदड़ को लावारिस छॾियो वियो आहे। हिन किले में हिन वक़्तु लखे माण्हू आबाद आहिनि, जिन खे मालिकाना हुक़ूक़ बि ॾिना विया आहिनि। उन्हनि माण्हुनि जी कैफ़ियत इहा आहे जो दीवारुनि में उन्हनि सुरंगूं खोटियूं आहिनि, उते दरवाज़ा दरियूं कढियूं आहिनि। हिननि शयुनि सां छेड़छाड़ करणी हिकिड़ो क़ानूनी ॾोह आहे। उहो क़ानूनी ॾोह जॾहिं डिपार्टमेंट जे अॻियां थिए पियो, अॼु ॾींहं ताईं हुननि कंहिं क़िस्म जी कार्रवाई कोन कई आहे। 70 सालनि खां वठी हिन सकाफ़ती विरसे सां इहा जुठ जारी आहे। हिन वक़्तु तव्हां किले खे चइनी पासे खां फिरी अचो, तव्हांखे घटि में घटि 5 खां 7 जाइनि ते दीवारूं कयल नज़र ईंदियूं। बाक़ी जेके दीवारूं मौजूदु आहिनि उन जे बुनियादनि में टोटल सेम जो पाणी आहे, छो सिस्टम जेको हिननि जो ठहियल आहे ड्रेनेज जो, उहो नाकार आहे। उहो पाणी सॼो सेवरेज जो बुनियादनि में पियो वञे। जॾहिं ताईं कंहिं शइ जी हिफ़ाज़त न कंदो त ज़ाहिर आहे उहा तबाही ॾेई वेंदी न। तबाह हथ सां करे पोइ ताईं कहिड़ी मरम्मत कंदो, घटि में घटि पहिरीं उन जी संभाल त लॻो। इहो ॿुधाइजो आस पास जेको आहे तमामु घणा कब्ज़ा थी चुका आहिनि, दुकानूं ठही वियूं आहिनि, माण्हुनि पंहिंजा कारोबार शुरू करे छॾिया आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता अगरि का भित किरे थी, माज़ी में बि किरियूं आहिनि, उन में नुक़सान थिया आहिनि, माण्हू मुआब आहिनि, त अगरि हींअर ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो थिए त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा वधीक मुतासिर थी सघंदा? हिन पासे आबादियूं आहिनि क़दीम। अदा सभिनी खां वधीक जेको ज़ुबून हालीअ जो निशान थियल आहे हिन दीवारूं, उहे आहिनि स्टेशन खां वठी वेंदे गुरुनगर ताईं। इहो इलाइक़ो जेको आहे थोरो हेठाहीं वारो पासो आहे, किले जो बि हेठाहीं वारो पासो आहे। इन करे किले में जेको बि सेवरेज जो पाणी आहे उन सॼे जो लाहा जेको आहे इन साइड ते आहे। इन करे मुकमिल तौर ते बुनियाद ख़तमु थी चुका आहिनि। नुक़सानु थींदो त इन्हनि इलाइक़नि में थियणो आहे। तव्हां ज़ाहिर मक़ामी शहरी आहियो, हिते रहो था, डिपार्टमेंट खां सिंध हुकूमत खां कहिड़ो मुतालबो कंदो त हिन जेको असांजो एॾो अहम जेको हीउ तारीख़ी विरसो आहे उनखे कीअं सेव करे सघिजे थो? अदा सेव तॾहिं थी सघे थो जॾहिं मुख़लिसी हुजे, नीयत हुजे कमु करण जी। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हिननि शयुनि खे निंदड़ को छॾियो वियो आहे। जॾहिं निंदड़ को छॾियो वियो आहे त पोइ उन्हनि जी हिफ़ाज़त कोन थी सघंदी।
असांखे हींअर सभिनी खां वधीक जेका परेशानी लाइक़ु आहे उहा इहा आहे त हैदराबाद जे क़िले में जेके बि नादिर सक़ाफ़ती शयूं हुयूं उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हितां खां ग़ाइबु कयूं वयूं आहिनि। 88 खां पोइ वारो जेको लसानी फ़सादनि वारो दौरु हैदराबाद में हो, उन दौर में हैदराबाद जो क़दीम म्यूज़ियम जेको पके क़िले में उहो मुकमिल तौर ते लुटियो वियो, उन जी रिकवरी बि कोन थी सघी आहे। हिन वक़्तु पके क़िले जे गेट मां हिकु पथर निकितो आहे 3x3 जो, जंहिं ते दुआए इब्राहिमी बि लिखियलु आहे ऐं 14 मासूमनि जा नाला बि लिखियलु आहिनि। उहो पथर मूं ख़ुदि वञी कल्ह टियों ॾींहुं जीअं किरियो गेट, मूंखे इतला मिलियो त हिते पहुतसि, मलबो खयों पिए, उहो हिननि रिकवर करे हिननि शिफ्ट कयो त उन पथर जे पुठियां वियो आहियां। मूं मालूमात कई, ख़बर पई त मुखी हाउस में उहो पथर रखियलु आहे। मूं उते वञी उन पथर खे ॾिठो बि, उन जी तस्वीरूं कढियूं। अॼु आउं उते नईम अहमद ख़ान उन जो इंचार्ज आहे मुखी हाउस जो, उन सां वञी मिलियो आहियां ॿीहर पथर ॾिसण जे लाइ। अंजुमन इमामी हसन कदमगाह मौला अली जी पूरी टीम सां गॾु उते वियुसि इन शइ जी सर्वे करण जे लाइ, त ख़बर पई त उहो पथर शेर मोहम्मद मेहर साहिबु खणाए वियो कल्ह। उन्हनि पंहिंजी कस्टडी में पंहिंजी कस्टडी में वरितो आहे, किथे कहिड़े नामालूम हंध ते रखियो आहे। असांखे ख़दशात त इहे शयूं गुम थींदियूं, छो त असां सां इहा वेदन अॻुवाट थी चुकी आहे न। जेको तारीख़ी विरसो आहे उहो तबाहली जो शिकार आहे। ॿिए पासे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जेको आहे उहो पंहिंजी जेके ज़िम्मेवारियूं आहिनि उहो सही नमूने सां न पियो निभाए, जंहिंजे करे हिकिड़े पासे दीवारूं जेके आहिनि ज़बून हाली जो शिकार आहिनि, त ॿिए पासे हीअ जेका हींअर जेका भित किरी आहे उन सां बि केतिरा नुक़सान थी सघंदा। ऐं जीअं ज़वार सतार दस्त ॿुधायो त उतां निकितल जेको नायाब पथर आहे उहो बि हिन वक़्तु जेको आहे उनजी का ख़बर न आहे त उहो किथे आहे। कोशिशि कयूं था त प्रोग्राम में इंतिज़ामिया जे कंहिं अमलदार सां बि ॻाल्हायूं ऐं शहरनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उन्हनि खां मालूम कयूं त हीउ जेको असांजो तारीख़ी विरसो आहे पको क़िलो, उन सां उहो केतिरी मोहबत कनि था ऐं उनखे बचाइण जे लाइ जेको आर्कियोलॉजी खातो आहे उहो छा पियो करे। पके क़िले जूं ॿियूं केतिरियूं शयूं जेके आहिनि हिन वक़्तु ताईं गुम थी चुकियूं आहिनि, पर कुझु शयूं जेके आहिनि अञा ताईं किचिरे ढेर में पियूं आहिनि। या तव्हांखे ॾेखारियां त हीउ जेको गार्डर आहिनि, हिन लेवल जो गार्डर, हिन साइज़ जो गार्डर जेको आहे तव्हां वरले ई ॾिठो हूंदो। पंहिंजे नाज़रीन खे असां ॾेखारियूं त हीउ गार्डर जी जेका साइज़ आहे, जेको गार्डर जी जेका विर्थ आहे, जेका उन जी ताक़त आहे, जेका उन जी लेंथ आहे, 25-30 फुट डिघो हीउ गार्डर आहे। अहिड़ा हिते गार्डर पिया आहिनि जेके 50-60 खां वधीक हीउ गार्डर हूंदा, जेके हिननि मुख़्तलिफ़ हंधनि तां कढिया आहिनि ऐं उहे हिते पिया आहिनि। ख़बर न आहे हाणे हिननि सां कहिड़ो असरु थींदो, जॾहिं त ॿिए पासे अगरि असां ॾिसूं त हिन पासे जेको आहे हिते हीउ ग्रिल पई आहे, ग्रिल्स जेके निकितियूं आहिनि पुराणियूं उहे आहिनि। उन सां गॾु हीउ जेके दरवाज़ा आहिनि, हीअ जेके काठी जा जेके दरवाज़ा आहिनि इहे बि हिते मौजूदु आहिनि। इहे बि किचरनि में पिया आहिनि। हीअ ओरिजिनल दरवाज़ा आहिनि जेके हीअ जेको मीरनि जो जेको महल हो या जंहिंखे जिते उहो पंहिंजी कचहरी लॻाईंदा हुआ बादशाह, उन्हनि जी उन महल में लॻल हुआ, पर हाणे उहे उन्हनि कढी करे जेके आहिनि उछलाए छॾिया आहिनि। हाणे नई तामीरात पई थिए, पर जेको असल जेके शयूं आहिनि उन्हनि खे ज़ाया कयो वियो आहे। त क़िले सां हथ चिरांद ऐं क़िले सां जेके सक़ाफ़ती जेके असांजूं शयूं आहिनि, हिन माॻ सां जेका केतिरे क़दुरु हथ चिरांद कई पई वञे, इहा तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी वठो। नाज़रीन, सिंध जे तारीख़ी पके क़िले में मौजूदु आहियूं ऐं पके क़िले जी जेका तारीख़ आहे ऐं उन नायाब शयुनि सां जेका हथ चिरांद कई वई आहे उहे तव्हांखे ॾेखारियूं था त केतिरियूं नायाब शयूं तामीर थियूं, केतिरियूं नायाब शयूं जेके वरी उहे नथियूं ठही सघनि। उन्हनि सां हुकुमराननि ऐं ख़ासि तौर ते आर्कियोलॉजी खातो हुजे या वरी हिन क़िले में रहंदड़ जेके माण्हू हुजनि उन्हनि केतिरो ज़ुल्म कयो आहे। हीउ मुख्य गेट आहे जेको पके क़िले ते लॻल हो। हिन जी असां ख़ाली हिन जी वेकर ॾिसूं त हिन जी काठी 5 खां 6 इंच जेको आहे वेकरी आहे। उन वक़्त जो महांगो ऐं ख़ूबसूरत तरीन जेको काठ हो टाली जे काठ सां ठहियलु आहे, जंहिंमें हीउ लोह लॻल आहे। लोह सां हिनखे बंदि कयो, हिनखे सेव कयो आहे ऐं तहफ़ुज़ जे हिसाब सां त ज़ाहिर क़िलो हो, क़िले में जेको तहफ़ुज़ खे नज़र में रखंदे हिन में लोह जूं तीर नुमा जेके आहिनि उहे सीखूं सलाखूं लॻल आहिनि। त जीअं हिन में हिकु अवल त हीउ एॾो गरो गेट आहे जेको खोलणु दुश्मन खे खोलणु जो नामुमकिन आहे। ऐं उनखां पोइ अगरि को माण्हू या को फ़ौज या को वरी हमिलो थिए थो त उहो हीअ जेके हिन जूं हिन जे जेके तीर नुमा जेके लोह जूं सीखूं लॻल आहिनि उहे हुनखे रोके सघनि थियूं। त हीअ जेको हिफ़ाज़त जे हिसाब सां हीअ पके क़िले जे मुख्य गेट ते लॻल हो, पर
अफ़सोस सां इहा ॻाल्हि चवणी थी पए, तमामु घणो अफ़सोस आहे हिन ॻाल्हि ते त इंतिज़ामिया हिन तारीख़ सां केॾो विधन कयो आहे, हिन असांजे अज़ीम विरसे खे कहिड़ी रीति तबाह कयो आहे। ऐं एॾो ख़ूबसूरत गेट ऐं एॾो क़ीमती गेट ऐं जेको असांजी तारीख़ जो ओञाण बणिजण आहे, अॼु उहो हिकिड़े किचिरे जे ढेर में पियो आहे, गंदगी जा इन मथां वर चढ़ी विया आहिनि। पर इंतिज़ामिया किथे बि नज़र नथी अचे। हिन जो जेको ॿियो पासो आहे, हीअ त हिकिड़ो पट आहे, हिकिड़ो ताक़ आहे हिन गेट जो, जेको ॿियो ताक़ आहे उहो आउं तव्हांखे ॾेखारियां थो, उहो किथे पियो आहे। लोह जा जेके पाइप रखिया अथनि जंहिंजा कवाज़ा ॿधा वेंदा आहिनि, इन्हनि कवाज़नि जे हेठां हीअ अची वियो आहे, हीअ ॿियो गेट जो ॿियो ताक़ आहे। त इन शइ मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था, हिननि जेको नायाब क़िस्म जो जेको गेट आहे, जेको ख़ासि तौर ते हिन किले जी हिफ़ाज़त लाइ तामीर कयो वियो, ठाहिरायो वियो, जंहिंमें आला क़िस्म जो काठ लॻल आहे, लोह बि जेको आहे तमामु आला मयार जो इस्तेमालु थियल आहे। जेका असांखे ॼाण मिली आहे त उन हिसाब सां जॾहिं हमला थींदा हुआ, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जीअं जंगियूं लॻियूं, मियाणी वारी जंग हुई, उन खां अलावा केतिरियूं जंगूं ज़ाहिर लॻियूं हूंदियूं, हीअ किला बि इन करे तामीर थींदा हुआ। त हीअ जेको दरवाज़ो आहे, हीअ जेको गेट आहे, उहो इन करे ठाहिरायो त कंहिं दौर में इन्हनि दरवाज़नि खे खोलण जे लाइ हाथी इस्तेमालु कया वेंदा, या वरी के ताक़तवर जेके शयूं हूंदियूं उन्हनि सां इनखे हिट कयो वेंदो दरवाज़े खे, त जीअं उहो दरवाज़ो खुली वञे। त हिन में जेके हीअ खारदार ऐं जेके शीखूं, जेके तीरनुमा जेके सीखूं लॻल आहिनि लोह जूं, उहे सिर्फ़ु इन करे लॻल आहिनि त जीअं हिनखे ज़ोर सां अगरि हाथी टकराए त उहो उनखे टकराए न सघे, हीअ गेट न खुले। त हिफ़ाज़त जे हिसाब सां अगरि ॾिठो वञे त हिन पके किले खे शानदार नमूने सां जेको आहे हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया। ज़ाहिर चौकियूं हिन किले जी जेका चारो तरफ़ दीवार आहे, हिन दीवार ते मुख़्तलिफ़ चौकियूं बि ठहियल आहिनि, ऐं जेके भितूं आहिनि उहे बि उन्हनि ते बि जेका तीरनुमा जेके आहिनि अंग ठहियल आहिनि, त जीअं के उन जेका भित आहे उनखे क्रॉस न करे सघिजे। त हिते हीअ शयूं ॾेखारण सां या तव्हां ॾिसी सघो था त असांजो इदारो आर्कियोलॉजी डिपार्टमेंट हुजे, सिंध हुकूमत हुजे, इंतिज़ामिया हुजे, ख़ासि तौर ते हिते जेके रहंदड़ माण्हू आहिनि, उन हिन असांजे तारीख़ी विरसे सां केतिरी न वॾी हथु चिरांद कई आहे। हिन वक़्तु ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हीअ जेके बि असांजा तारीख़ी महाग आहिनि, ख़ासि तौर ते अॼु असां पके किले हैदराबाद जी अगरि ॻाल्हि कयूं था, ऐं असां हिन सॼे गेट किरण खां वठी हिन जेका सूरत हाल हिन वक़्तु असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, हुन ताईं असां इदारे सां ॻाल्हाइण जी कोशिशि कई त डिप्टी डायरेक्टर सिंधू चांडियो साहिबा असांखे उन ठुप जवाबु ॾेई छॾियो त सेक्रेटरी साहिबु उनखे मना कयो आहे त उहो कंहिं क़िस्म जो मौक़िफ़ न ॾींदा। जॾहिं त असां कोशिशि कई पिए त अगरि इंतिज़ामिया जेको मौक़िफ़ अची वञे हा त उन्हनि खां इहा ॻाल्हि पुछा कयूं हा त आया हीअ जेको असांजो विरसो आहे, जेको अज़ीम विरसो आहे, जेको कलोड़नि जे दौर खां वठी मीरनि जो दौर हुजे, वरी अंग्रेज़नि वरी जंगनि में जेको हीअ शयूं इस्तेमालु थियूं, हीअ जेको सॼे सिंध में हिकिड़ी ख़ासि अहमियत रखंदड़ हिन किले सां अहिड़ी वेधन छो कई वई आहे। असां पंहिंजे प्रोग्राम जे तवसु सां ऐं ख़ासि तौर ते मक़ामी माण्हुनि जो जेको मुतालबो आहे हुकूमत सिंध खां, ख़ासि तौर ते हिन सक़ाफ़त खाते वारे जेको वज़ीर आहे सैयद सरदार अली शाह साहिब सां, त जंहिं वक़्तनि फ़वक़्तनि हिन ॻाल्हि कई आहे त असां मुख़्तलिफ़ शयूं रेन्यूवेट कयूं था। ख़ुदारा हिन पके किले ते बि नज़र विझो। ॿियो अगरि तव्हां कब्ज़ा ख़तमु नथा कराए सघो, उन में को वॾा मसइला आहिनि त ठीकु आहे, पर घटि में घटि उन सां रिलेटेड जेके शयूं आहिनि, जेके अहम शयूं आहिनि, जेके तारीख़ी हैसियत रखंदियूं, जेके उहे शयूं आहिनि जेके असां पंहिंजे ईंदड़ नसल खे ॾेखारे सघूं था, उन्हनि खे सेव कयो वञे। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।